वक्त मौजूद आहियूं सिपर आहे मेन रोड ते जेको मां बोर्ड 2010 खां ॻोठ आबाद सिंध आबाद ॻोठ जेको आबाद आहे असां हिन वक़्तु उन ॻोठ में मौजूद आहियूं। असां तमामु ॻोठण मौजूद आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो हक़ीक़त इहा आहे त असां 2010 जे हिन मां बोर्ड जी तबाहकारी खां पोइ गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ॿिन्ही गॾिजी असांखे हिते रोड ते राहियो ऐं विहारियो, जेके असांखे 11 साल तक़रीबन हिन ख़ुदि हिन ॻोठ जे मथां धारियुनि तक़रीबन 3 दफ़ा उहे हमला कया, जंहिंमें असांजे ॻोठ खे मुकमल ख़तमु करे छॾियऊं। एतिरे क़दुरु जो असांजे ग़रीबनि जो मिलियल राशन जेको अलाह जे नाले ते हूंदो उहो बि मुर्दार खणी भॼी वेंदा। पर सच इहो आहे असांजे गाज़ी आबाद शहीद कयूं 2 भेरा, मंदर जे मथां 3 भेरा हमिलो करे उन जूं चांदीअ जी मूर्तियूं खणी विया हलिया। असांजे माण्हुनि खे क़त्ल कयो। शहीद रहीम बुक्टी वीचारो सिंधाबाद जो ऑर्गेनाइज़ेशन जो असांजो वॾो साथी हो, मेन चौक ते उनखे शहीद कयो वियो। हींअर यानी कई अहिड़े नमूने जा मामलात आहिनि। पर अफ़सोस सां थो चवणो पए त हींअर जेको कंडीशन पई हले उहो असां आसिफ़ अली ज़रदारी साहिब जिन जे दौर खां ग़ैर मुतमइन हुआसीं ऐं हुन जे दौर में असां अमन अमान जे मसइले ते असीं सम्झंदा हुआसीं त इंतिहाई ज़्यादा ज़्यादती आहे। पर हीउ जेको दौर पियो हले हींअर ज़रदारी जे दौर खां बि इंतिहाई ज़्यादा बदतर दौर पियो हले। छो त हीअं असीं ॾिसूं पिया रोड जे मथां ॾींहं सुबुह थिए थो 7 थियनि था, हिकु राति थींदी आहे न त वारदातूं शुरू थींदियूं आहिनि, सम्झ में अचे थो। पर हिते सुबुह थिए थो 7 था थियनि ऐं इहो शाम ताईं वारदात हलणु शुरू थी थिए ऐं खुले आम वारदात थिए थी। मक़ामी इंतिज़ामियाऊं जेके आहिनि उहे पंहिंजे हिन बताखोरियुनि में ॿिन्हिनि में 4742 फ़क़ति हिंदू कम्यूनिटी रहे थी, जंहिं मंझि 180 ख़ानदान सिख रहनि था ऐं असां वटि 13 ईसाई ख़ानदान रहनि था। असां वटि 22 उहे वीचारा हिजरा फ़क़ीर रहनि था। उन्हनि खे हिरासत कयो थो वञे, उन्हनि खे हीअ ज़मीन ख़ाली कराइण जे लाइ असेंबली में वियो पियो चयो त मुंहिंजो हल्को अवां तबाह करे छॾियो आहे। आउं थो चवां त हिन हल्के खे न बल्कि PS 100 खे मिलाए सॼे हल्कनि खे, इन्हनि खे न पूरी सिंध खे तबाह करण में हलीम आदिल शेख ऐं उनजे हवालियुनि जो हथु आहे। चाहे हू गवर्नर हुजे इमरान इस्माइल या उन जा ॿिया साथी हुजनि। उहे न पीअण जो पाणी आहे, न को अहिड़ो सेवरेज जो को सिस्टम आहे, न को सिहत जो को अहिड़ो सिस्टम आहे, न को अस्पताल आहे। जेका सैलानी वारा ॿिया इदारा आहिनि उहा बि बिल्कुलु हिन ॻोठ खे नज़रअंदाज़ था करनि। बिल्डर धारिया माफ़िया ताक़तवर धुरियूं हिन ॻोठ ते क़ाबिज़ थिया बीठा आहिनि। चवनि था त कंहिं बि तरीक़े सां हे ॻोठ हिते न थिए, को बि अहिड़ो ॻोठ हिते मतिलबु त आबाद हिते न थिए। धारियुनि जूं कुटका हिते, रोज़ बदमाशियूं, रोज़ हिते अची माण्हुनि खे फिरणु, सिज लहे थो माण्हुनि जा पैसा फिरणु ऐं हिन ॻोठ सां तमामु नाइंसाफ़ी आहे। हिते पाणी जो लाइन वहे थो, हिन ॻोठ खे पाणी चुको मैसर न आहे जेको हितां जा ग़रीब माण्हू पाणी पीअनि। 30, 40, 50 रुपया कयूं ॿाहिरों उहे बि माण्हू पठाण ॿिया 3 अची हिते विकिणनि था, उहे पाणी वठी मौलाई पंहिंजो गुज़ारो करनि था। हे गांइ मंडी लॻे थो, हिननि में एतिरो न आहे जेको हिन ग़रीब माण्हुनि खे जेको आहे हिते कंहिंखे सहूलियत कोन्हे। सफ़ा मुश्किल माण्हू आहिनि, ना पाणी जी सहूलियत आहे, ना को कंहिं ॻाल्हि जी बि सहूलियत हिते कोन्हे को। वीचारा कई माण्हू त हिते शहीद थी विया आहिनि रोड क्रॉस कंदे पाणी जे चक्कर में। महिरबानी करे हिन ॻोठ जे बारे कुझु सहूलियत कनि। कहिड़ो मुतालबो कयो था गवर्नमेंट का इहा आहे त ग़रीब न करी जेके आहे कुझु स्कूल जो इहो वीचारा ॿार ईअं पर घुमनि, ईअं ॾिसो को स्कूल कोन्हे, को अहिड़ो को दारो कोन्हे जंहिंमें ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हो त हिते असांखे न पाणी जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे, न गैस जी सहूलियत आहे, न स्कूल जी सहूलियत आहे। आए ॾींहुं हिते बुरूं धाड़ा चोरियूं ऐं जेके ॿार हिननि जा आहिनि पाणी मेन रोड सां जेको सिपर हाईवे हली रहियो आहे उन ते क्रॉस कंदे आए ॾींहुं ॿार हिननि जा मौत जे मुंहं में वञनि था, पर हिननि जी कंहिं बि अञा ताईं वार न कई। हिननि जो मुतालबो हो CM सिंध खां त असांखे ही तमामु सहूलियतूं ॾेई असांजे ॻोठ खे आबाद